अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजी सिंध जूं, मकाला, तक़रीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम मोहम्मद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोलमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ दी हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी, वधायल ऐं संवारियल। सचल सारो सच। 24 जुलाई 1980 ईस्वीअ ते दराज़ा में सचल सरमस्त जे उर्स जे मौक़े ते हिकु अदबी कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें पीर असामुद्दीन राशिदीअ यादगार सदारती तक़रीर कई। उहा तक़रीर सरवी पब्लिकेशन हाला जे किताब वारीअ ते मूरत ऐं सरमस्त नंबर 2 साल 1982 ईस्वीअ में छपियल आहे। ॿिन्ही किताबनि जे तक़ाबली अभ्यास ज़रिए तक़रीर जो ई मतन तयारु कयो वियो आहे। दोस्तो अज़ीज़ो, इहा हक़ीक़त आहे त हिन दरगाह ते मां पहिरियों दफ़ो हाज़िर थियो आहियां ऐं उहा मुंहिंजी सआदत आहे जो पंहिंजी ज़िंदगीअ में मां हिते पहुची सघियुसि। मुंहिंजो दोस्त तनवीर अब्बासी चवे थो त मां भरपूर नमूने में पंहिंजा मारूज़ात पेश कयां। अर्ज़ु हीअ आहे त वक़्तु तमामु घणो थी वियो आहे ऐं भरपूर नमूने में या मुख़्तसिर नमूने में जेकी गुज़ारिशूं करणियूं आहिनि उन्हीअ मंझां घणनि ते त तव्हां सभु मुंहिंजा दोस्त रोशनी विझी विया आहियो। ख़ुसूसन मुंहिंजे दोस्त हामी साहब जेकी कुझु फ़रमायो उन सां मां बेहदि मुतफ़िक़ आहियां ऐं उहो ज़रूरी थो सम्झां। असांजे काज़ी अली अकबर साहब जो मसइलो इश्क़ु आहे ऐं जिते इश्क़ु हुजे उते बहर तवील ऐं बहर हिजिज़ जे जेको वेझो आहे सो न ईंदो आहे। उहो बहस कथ ऐं वीचार खां मथे आहे, पर जन सिंध जे फ़िकिर ऐं ज़हन खे मोड़ियो, जन तारीख़ पैदा कई, जंहिं पंहिंजो मक़ाम पैदा कयो, उहे फ़क़ति ॿ आहिनि, हिकिड़ो शाह ऐं ॿियो सचल सरमस्त। जेकी कुझु मुंहिंजा दोस्त हिते चई विया आहिनि उन्हनि सभिनी शयुनि खां सचल मथे आहे। सचल बेहदि अरफ़ा ऐं आला आहे। मुंहिंजे दोस्तनि न हिलाज पढ़ियो आहे, न अतार खे पढ़ियो अथनि, न उन्हनि जी तालीम जो को मुतालियो कयो अथनि। फ़क़ति सचल चई वियो, उन जे शहर में ॾिठऊं, उन खां पोइ जो को बि उन्हनि मुतालियो न कयो आहे। मक़सदु मुंहिंजो हीअ आहे त फ़क़ति सचल जो दीवान मूंखे खिल ईंदी आहे जॾहिं मां अख़बारुनि में पढ़ंदो आहियां त शाइर हफ़्तु ज़ुबान। बाबा, शाइर हफ़्तु ज़ुबान जो मतिलबु छा आहे? अॼु यूरोप जूं छोकिरियूं 20 ने 25 वरियनि जूं 16 ज़ुबानूं ॼाणनि थियूं ऐं उन में लिखनि थियूं पियूं। हफ़्तु ज़ुबान का बि शइ दुनिया में अॼु न थींदी आहे। तंहिंखां पोइ सचल सवाइ सिंधी ज़ुबान जे बाक़ी जेकी कुझु चयो उहो ख़ाम आहे। तंहिं करे हिन खे हफ़्तु ज़ुबान चई उन जे मक़ाम खे तव्हां हेठि था कयो। असांजे डॉक्टर शिमिल आहे जंहिं सचल ते बि लिखियो आहे ऐं शाह ते बि 16 ज़ुबानूं ॼाणे थी पई ऐं 16 में ई लिखे थी, जंहिंजो मतिलबु उहो आहे छा त डॉक्टर शिमिल सचल सरमस्त खां मथे आहे। सचल 7 ज़ुबानुनि में चवे या 7 ज़ुबानुनि में सचल जो मक़ाम जेको आहे सो उन जे सभिनी खां बाला आहे। हिन जो कंट्रीब्यूशन फ़क़ति उहो फ़िकिर आहे, उहो फ़लसफ़ो आहे, उहो पैगाम आहे जेको हिन ॾिनो आहे पंहिंजे कलाम में। उन खे ई असांखे सोचणु, परूड़णु ऐं परझणु खपे। मूंखे मालूम आहे तोड़े जो मां हिते कॾहिं हाज़िरी न ॾिनी आहे, लेकिन मूंखे मालूम आहे त पाकिस्तान खां अॻु में हीअ दरगाह रोशन हुई ऐं हिन ते 12 ई महीना मंडल मतो पियो हूंदो। सभिनी मज़हबनि, सभिनी अक़ीदनि, सभिनी फ़िरक़नि जा माण्हू हिते सजदो कंदा हुआ। हर हिंदू ऐं मुस्लमान जे घर सखी क़बूल मोहम्मद जी तस्वीर लॻल हूंदी हुई। पोइ छा हो? हाणे मां हिते मज़ार ॾिठी आहे निमाणी फ़क़ीर जी, जेका हिंदू माई हुई, जंहिं सचल सरमस्त जो रिसालो हिंदुस्तान में मुरतब कयो अथऊं, लाश खणायो अथई ऐं हिते पाण पुरायो अथई। उहो छा आहे? उहो कहिड़ो फ़लसफ़ो? उहा कहिड़ी शइ ऐं कशिश हुई जंहिं निमाणी फ़क़ीर खे हिते दफ़न करायो? जेसीं इहो फ़लसफ़ो जंहिं निमाणी फ़क़ीर खे दफ़न करायो आहे उहो असांजे सिंध जो फ़लसफ़ो ज़िंदा आहे ऐं उन जे पैगाम खे तव्हां ज़िंदा रखियो आहे, तेसीं ही यादि रखो त सिंध ज़िंदा आहे। सिंध जी अफ़ादियत ऐं सिंध जो मुख़्तलिफ़ हुजणु ॿियनि जे मुक़ाबले में उहो फ़क़ति उन्हनि शयुनि ऐं अलामतुनि मंझां मालूम थिए थो पियो
सिंध खे पंहिंजो मख़सूस हिकिड़ो पैगाम आहे, सिंध खे हिकिड़ो फ़िक्र अता थियो। जेसीं उहा शइ तव्हांखे हासिलु न थी आहे उन खे न सोचियो ऐं सम्झो ऐं उन खे फ़रोग़ या उन खे न पखेड़ियो आहे, तेसीं तव्हांजो फ़र्ज़ु ऐं तव्हां ते जेके वतन जे तरफ़ां ऐं पंहिंजे अदीबनि ऐं शाइरनि जे तरफ़ां ऐं हिन दरगाह जे तरफ़ां जेकी फ़राइज़ आयद थियनि था से पूरा की नथा थियनि। तव्हांजो फ़र्ज़ु आहे, तव्हां माण्हू अदीब आहियो, तव्हां पढ़ियल आहियो, हिन दौर जा महदार आहियो। तव्हांजो फ़र्ज़ु आहे त जेकी ज़रूरतूं अदब जूं आहिनि, जेके तव्हांजा असांजा बुज़ुर्ग चई विया आहिनि, उन्हनि सभिनी जो शरह उन्हनि जो इस्तेकाम तव्हां कयो। ईअं न करणु खपे त कुझु वक़्त ते अची पहुतऊं ऐं 4 लफ़्ज़ ॻाल्हायव, तंहिंखां पोइ ख़तमु थियो किसो। उनखे मालूम आहे त सचल सरमस्त जो रिसालो एडिट कोन थियो आहे। मूंखे मालूम आहे त सचल सरमस्त जो रिसालो एडिट कोन थियो आहे। तसही बिल्कुलु कान्हे का, ग़लति आहे। जेको रिसालो मरहूम अंसारीअ जो छपियो या जंहिंजो ॿियो एडिशन हाणे मोहम्मद इब्राहिम जोए छपियो, उहो 100% ग़लति आहे। सिराइकीअ में जेको सिंधी अदबी बोर्ड मौलवी मोहम्मद सादिक खां रिसालो छपरायो सो बि जाली आहे। हामी साहब जेकी चए थो सो बिल्कुलु सही आहे। इश्क जो मसइलो अलॻि आहे त इश्क में का बि शइ नज़र न ईंदी आहे। सही ऐं ग़लति जी का बि परूड़ इश्क में कान ईंदी आहे। इहो मक़ाम अरफ़ा ऐं आला आहे। लेकिन जेकॾहिं हक़ीक़तूं असांखे ॾिसणियूं आहिनि ऐं जेकॾहिं वाक़ई कंहिं मक़ाम खे वाक़ई कंहिं पढ़ियलनि ॻढ़ियलनि जे महफ़िल में ऐं मजलिस में सचल खे मुतारिफ़ कराइणो आहे त फ़क़ति हफ़्ते ज़ुबान शाइर चई असांखे मुतारिफ़ न कराइणु खपे, छाकाणि त उहा का बि क्रेडिट कान्हे का। असांखे हिन जी तालीम, हिन जूं जेके शाइरीअ जूं ख़ूबियूं आहिनि या जेको फ़लसफ़ो आहे, अतार छा हो, इलाज छा आहे, उहे सभु हिकिड़ा पैगाम आहिनि, उहे फ़लसफ़ा आहिनि, उहे दाइमी क़यामत ताईं रहंदड़ पैगाम आहिनि। सचल असां वटि उन्हनि जो शरह आहे ऐं सचल मां सम्झां थो त केतिरियुनि ॻाल्हियुनि में असांजे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खां तमामु घणो मथे आहे। हिन लिहाज़ खां मथे आहे त शाह पंहिंजो पैगाम फ़क़ति पाण ताईं महदूदु रखे थो ऐं पाण ई उन जो शाइर ऐं पाण ई उन ते तकमील थिए थी पई। लेकिन सचल पंहिंजे ज़माने खां वठी वेंदे अॼु ताईं, ऐं मूंखे यकीन आहे त हिन खां पोइ बि जेको सिंधी शाइरी कंदो उहो सचल जे पैगाम खे अॻिते वधाईंदो। तव्हांजा कंडड़ी वारा, बेदुल बेकस, ॿुढड़ो फ़क़ीर, फतेहपुर वारा, यानी कहिड़ो शाइर आहे सचल खां पोइ जेको सचल जे ताबियो न आहे, सचल जे फ़लसफ़े ऐं फ़िक्र खे न पंहिंजो न कयो आहे। तंहिं करे मुंहिंजा दोस्तो, ख़बर न आहे त पाण मिलूं या न मिलूं, मां तव्हांखे उहो ई अर्ज़ु कंदुसि। मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो उहो आहे त सचल तमामु वॾो शाइर आहे। सचल जे लाइ तव्हांखे शाह ते बि को कमु कोन थियो आहे, पर हिन जो कमु कम अज़ कम हिकिड़ी एडिशन जो हिकिड़ो हिसो मरहम गरबख्शाणी अहिड़ो असांखे ॾेई वियो आहे जंहिं ते असां इनसार करे सघूं था, यकीन करे सघूं था, उन खे मुस्तनिद असां चई सघूं था पिया। लेकिन सचल मरहम जो को बि एडिशन, को बि हिसो, को बि जुज़ो सही कोन्हे को। तंहिं करे सिंधी अदबी बोर्ड जो चेयरमैन हुजे या असांजी सिंधालाजी जो डायरेक्टर हुजे, बहरहाल उन्हनि सभिनी जे ख़िदमत में उन्हनि ते मनसबी फ़र्ज़ु आहे। जन जन उहिदनि ते उहे आहिनि। उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त उहे शयूं जेके क़ौमी आहिनि ऐं जेके शयूं लाज़िमी आहिनि ऐं हिन वक़्त जे तक़ाज़ा आहिनि उन्हनि खे पूरो कनि, उहो कमु हू ख़तमु कराइनि। मां निहायत उकीर ऐं मुहबत सां हिन सरज़मीन में हाज़िर थियो हुउसि। मूंखे उहो बि चयो वियो त हितां जो डिप्टी कमिश्नर साहिबु मेमन साहिबु उन में ज़ौक़ शौक़ु वठे थो पियो। हिन जी निस्बत हू पाण अहले कलम थी रहियो आहे, रिसाले जो एडिटर थी रहियो आहे। उन ई निस्बत सां मां हिते आयुसि, न त हूअं कंहिं बि डिप्टी कमिश्नर जे फ़रमान ऐं हुकुम ते आउं न ईंदो आहियां, पर मां ॾिठमि त हीउ मुंहिंजो कंहिं ज़माने में हम कलम संगती हो। जेकॾहिं हू कमु करणु घुरे थो त ख़ैरपुर में हिकिड़े फिटल दरगाह खे वरी आबाद करणु घुरे थो पियो ऐं हिकिड़ो पैगाम जेको विसरी वियो आहे माण्हुनि खां, ऐं मुमकिन आहे जेकॾहिं उहो तसाहिल ऐं इहो वेसारो रहियो त घणे हद ताईं उन जे पैगाम खे नुक़सानु पहुचण जो अंदेशो आहे। ऐं यादि रखी छॾियो त जेकॾहिं सचल जे पैगाम खे ऐं फ़िक्र खे ऐं फ़लसफ़े खे नुक़सानु पहुतो त उहो इंसान ज़ात जो हाञू आहे, उहो इंसान ज़ात जो नुक़सानु आहे। सचल माना इंसान ज़ात आहे, सचल सॼो इस्लाम आहे।
जेकॾहिं इस्लाम सलामतीअ जो मज़हबु आहे, जेकॾहिं उन में इंसान जे वास्ते अमुन ऐं सलामती ऐं राहत ऐं यकसानियत आहे, त उहो सचल जो मज़हबु आहे ऐं उहो इस्लाम आहे। तंहिं करे मुंहिंजा दोस्तो, मां हितां जे नौजवान ऐं ज़िंदा दिलि डिप्टी कमिश्नर खे अर्ज़ु कंदुसि त जनाब आली, केतिरा डिप्टी कमिश्नर आया ऐं विया, तव्हां खां पोइ ईंदा ऐं वेंदा, हमेशह जेकी कमु माण्हू यादगार तौरु करे वेंदो आहे उहो ई यादि रहंदो आहे। माण्हू अचणा वञणा आहिनि, अचनि था वञनि था, उहा का बि वॾी शइ कान्हे का। असां वटि हैदराबाद में न्याज़ मरहूम फ़ौत थी वियो, लेकिन स्टेडियम ठाराए वियो, ॿिया कम करे वियो, उहे अॼु ॾींहं ताईं यादि आहिनि। असांजो डॉक्टर रज़ीउद्दीन सिद्दीकी कंहिं ज़माने में उते हुयो वाइस चांसलर, सिंधाला जी तव्हांखे ॾेई वियो ठाहे, अॼु उहा यादि असांखे अचे थी पई। तंहिं करे मुंहिंजा दोस्त, तव्हां मुमकिन आहे त हिते घणो वक़्तु रहो, ख़ुदा करे घणो वक़्तु रहो, पर सुभाणे वेंदव बि हलिया। तव्हांखे महसूसु थियणु खपे त हिते कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे। तव्हां बि महसूसु कयो हूंदो, मां बि महसूसु कयो, हीउ मुंहिंजो वतन आहे। हिन वक़्तु सेंटर जेको आहे असांजे सिंध जो, सो हैदराबाद इतफ़ाक़ सां थी वियो आहे। तंहिं करे सॼे इल्मी अदबी ऐं जेका बि तबाती एक्टिविटी असांजी आहे या जेको अमल, सो उन ई तरफ़ थिए थो पियो। ऐं हिते ई जेको अपर सिंध आहे, सो सॼो वीरान थी चुको आहे सकाफ़ती लिहाज़ सां। ऐं अपर सिंध असांजे अदब ऐं असांजे कल्चर ऐं असांजे सियासत ऐं असांजे ॿियनि इक़्तिसादी मसइलनि में वॾे में वॾो पार्ट प्ले कयो आहे। तंहिं करे हितां जो वीरान थियणु ऐं नाबूद थियणु सम्झां थो पियो त सिंध जी बर्बादी आहे। तंहिं करे तव्हांखे मुंहिंजो अर्ज़ु उहो ई आहे त ख़ैरपुर में तव्हांखे एकेडमी ठाहिणु खपे ऐं उहा उन जी बुनियाद ते ठाहिणु खपे जंहिं साण तालुक़ु अव्हांजे रेडियो स्टेशन जो बि हुजे। ऐं तव्हां वटि मां ॿुधो आहे त यूनिवर्सिटी बि ठही आहे। यूनिवर्सिटी जिते हूंदी आहे उते इल्म जो मर्कज़ हूंदो आहे। उहा ॻाल्हि अलॻि आहे त असांजे हैदराबाद वारी यूनिवर्सिटी बदअमली ऐं जहालत जो मर्कज़ थी पई आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर यूनिवर्सिटीअ जो वजूदु इल्म जो दलील थींदो आहे। तंहिं करे तव्हां वटि यूनिवर्सिटी आहे, उन खे बि फ़ाल बणायो। जिते यूनिवर्सिटी ऐं रेडियो स्टेशन हुजे उते छो न महफ़िलूं ऐं मजलिसूं थियनि, छो न इल्मु वधे, छो न शाइर पैदा थियनि, छो न नौजवाननि में हिकु क़िस्म जी जान ऐं ज़िंदगी पैदा थिए। ऐं तंहिंखां पोइ ख़ुदा तव्हांखे वॾी कुवत ॾिनी आहे, इक़्तिदार तव्हांजे हथ में आहे, अमल तव्हांजे हथ में आहे। मां सम्झां थो जेकॾहिं तव्हां खां ॿियो को तॾहिं बि कुदरत पुछा कंदी त तव्हां छा कयो ख़ैरपुर में, ऐं तव्हां ते इहो ईमानदारीअ साण थो मां चवां त बिला कंहिं हिन हीले हुजत जे त तव्हां ते फ़र्ज़ु आहे, हिन लिहाज़ खां त तव्हां पाण लिखंदड़ थी रहिया आहियो ऐं अव्हांखे क़दुरु हूंदो ऐं तव्हांखे महसूसु करणु खपे त लिखंदड़नि जी तक़ाज़ा छा थींदी आहे, हिननि जूं ख़्वाहिशूं छा थींदियूं आहिनि, हिननि जी तारीफ़ छा आहे। उन जी निस्बत ऐं उन जी रिआयत ऐं उन जे लिहाज़ सां तव्हांखे मां अर्ज़ु कंदुसि। घणो वक़्तु थी चुको आहे, तंहिं करे ज़्यादा तफ़सील में मूंखे वञण जी ज़रूरत कान्हे। तव्हां घणो कुझु ॿुधी चुका आहियो। बहरहाल सचल ते कमु थियण जी ज़रूरत आहे। सचल सां मुतलिक़ जेके बि शाइर हितां जा रहिया आहिनि, मां सम्झां थो त कंहिं वक़्तु असांजे अली अकबर दराज़ीअ ते बि तहक़ीक़ असांखे करणी पवंदी, छाकाणि त हीअ बि हिकिड़ी शख़्सियत आहे जंहिंजो तालुक़ु आहे सचल जे दरगाह सां। मतिलबु हीअ आहे त उन्हनि सभिनी ते तहक़ीक़ थियणु खपे, थीसिसूं अचणु खपनि, उन्हनि जा दीवान। तव्हांखे हिकिड़ो यकीन थो ॾियारे छॾियां त सिंधी अदबी बोर्ड में जान न पवंदी। हिकिड़ो दफ़ो जेका शइ मरी चुकी हुजे या मरी थी वञे, उन्हनि में वरी मुअल मड़ खे मखणु लाइण सां बि साह न थींदो। तंहिं करे उहो न थी सघंदो। तंहिं करे तव्हांखे नए सिरे ते मक़ामी हालतुनि खे मदेनज़र रखंदे मां सखर खां वठी वेंदे ख़ैरपुर ताईं बेइंतिहा खजुनि जा बाग़ ॾिठा आहिनि ऐं उन्हनि में एतिरो फ़र ॾिठो अथमि जो जेकॾहिं खजीअ जे हिकु वण ते तव्हां हिकु रुपयो उशर ऐं ख़म्स जेकॾहिं ऐं ॿियो छा आहे ज़कात, त तव्हां हिकिड़ो टियूं बि पंहिंजे ई कयो। आख़िर जॾहिं त उहो इस्लाम एतिरे क़दुरु वधी हलियो आहे त तव्हां बि हिकिड़ी खजीअ जे हिकिड़े वण ते जेकॾहिं हिकिड़ो रुपयो रखो त मां भायां थो सभई तव्हां जूं इल्मी ज़रूरतूं जेके आहिनि से पूरियूं थी सघनि थियूं। ऐं यादि रखो त हिकु ॾींहुं जेको असां सभु वञण वारा आहियूं, उमिरियूं असां जूं अची पूरे बने ते लॻियूं आहिनि।
नऊं नसुलु पैदा थी रहियो आहे, हिते 2 नसुलनि जो आहे। हिकिड़ो वञी रहियो आहे, ॿियो अची रहियो आहे। हिन वक़्तु बेइंतिहा ज़रूरी आहे त तव्हां हर मसइले में अलर्ट रहो ऐं हर शइ खे तव्हां पंहिंजो करे ऐं उन खे वधायो। ख़ैरपुर तव्हांखे मालूम हुजणु खपे त सिंध जी सियासत बल्कि हिंदुस्तान जी सियासत में नुमाया हैसियत रखे थी। हितां जा वज़ीर, हितां जा अमीर तश्कील ॾींदा हुआ सिंध जे सियासत खे, हिंदुस्तान जे सियासत खे। तव्हां असांजे किताबनि में, मुंहिंजे भाउ जे किताबनि में शेख अब्दुल कादिर जूं या ॿियनि वज़ीरनि जूं या टालपुरनि जूं कैफ़ियतूं पढ़ियूं हूंदियूं। सॼो तव्हांजो सिंध मोहम्मदन एसोसिएशन, सिंध जो बम्बई खां जुदा थियणु, मुस्लिम लीग, ही सभु तहरीकूं उन्हनि जी रहनुमाई ख़ैरपुर कई आहे। अदबी तहरीकूं, तव्हांखे तजुब लॻंदो त दीन इलाही जी तहरीक बि हितां ई हली हुई। मौलवी मोहम्मद सादिक मरहूम असांजे मीर अली नवाज़ जे लाइ तयारु कयो हो किसो इहो। बहरहाल उहे सभु शइ ऐं इश्क जो त वॾे में वॾो मर्कज़ ख़ैरपुर रही आहे। सचल सरमस्त, मरहूमा बाली, अली नवाज़ नाज़, उहे सभु शयूं उहे हिन जेके संगे मील हिनवां जे कल्चर ऐं तहज़ीब जो तव्हां उन्हनि खे विसारे नथा सघो पिया। या जेकॾहिं तव्हां घुरो था पिया त उन्हनि सभिनी खे पासे करे ऐं तंहिंखां पोइ तव्हां का हैसियत ऐं शख़्सियत क़ाइमु रखो त मुतलकाना क़ौमुनि जे वतन जे शहरनि ऐं शख़्सियत चंद उसूलनि ऐं चंद बुनियादनि ते इनसार रखे थी पई। ऐं उहे बुनियाद आहिनि जेके असांजे तहज़ीब, असांजे तमदुन ऐं असांजे कल्चर जा आहिनि। ऐं तव्हां जंहिं सूरत में हुकूमत जा नुमाइंदा आहियो ऐं ज़ाहिर त असांजा बि, त तव्हां ते फ़र्ज़ु आहे त तव्हां महिरबानी करे हिते सोसाइटी एकेडमी क़ाइमु करियो ऐं उन्हीअ में प्रोग्राम ॾिठो। जेकी ज़रूरतूं आहिनि जन शाइरनि ते तव्हांखे तहक़ीक़ कराइणी आहे। ऐं दीवान मां सम्झां थो या कलाम जेको आहे उन जी दोस्त शिकायत कई त कोन्हे को आहे, माण्हुनि वटि मौजूदु आहे, ॻोल्हा, ऐं जॾहिं ज़रूरत थिए थी त उहा हर शइ ख़ुदा मैसर करे ॾिए थो पियो ऐं उहे सभु शयूं मिली सघनि थियूं पियूं। आख़िर जंहिं वक़्तु गरबख्शाणी मरहूम ख़ुदा जन्नत नसीब उनखे करे, मां भायां थो पियो त मौलवियुनि जे एतिक़ाद मुताबिक़ गरबख्शाणीअ खे बेश न मिलंदो, छाकाणि त हिंदू हो। पर मां सम्झां थो पियो त क़तन असां सभिनी खां अॻु में बेशत में हलियो वेंदो। मुमकिन आहे त मौलाना कासिमीअ खां बि अॻु में हलियो वञे। त मतिलबु हीअ आहे मुंहिंजो त जॾहिं मरहूम गरबख्शाणीअ कमु शुरू कयो हो शाह जो, मतिलबु हीअ आहे मुंहिंजो त जॾहिं मरहूम गरबख्शाणीअ कमु शुरू कयो हो शाह जो, तॾहिं बि हिनखे का ख़बर कान पई त केतिरा रिसाला शाह जा आहिनि। उन वक़्तु 5-6 लधा, अॼु 30-35 नुस्ख़ा लधा आहिनि शाह जा, ऐं एतिरा घणा आहिनि जो असांजे पढ़ियल लिखियलनि खे हाणे एतिरो अकुलु नथो अचे त उनखे कीअं समोए सघनि, कीअं उन्हनि जी तसहीह कनि। तंहिं करे असां वटि मवाद जी कमी कान्हे का। ऐं मां सम्झां थो जज़्बो ऐं शौक़ु बि आहे, पर उन जे शौक़ु ऐं जज़्बे खे चैनलाइज़ करण जी ज़रूरत आहे। जंहिंजे लाइ मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां पियो उन पुराणी निस्बत जे करे जेका लिखंदड़ जे हैसियत में तव्हांखे हासिलु रही आहे, ऐं उहो वॾो एज़ाज़ु आहे। वरना बहस ते डिप्टी कमिश्नर जे त केतिरा ईंदा ऐं केतिरा वेंदा। बहरहाल तव्हां ते हक़ ऐं फ़र्ज़ु आहे हिन सरज़मीन जो बि ऐं हूअं सिंध जो बि, त तव्हां कुझु हिते जेतिरो वक़्तु आहियो कुझु कयो। ऐं हिते पढ़ियल लिखियल माण्हू बि तमामु घणा आहिनि, पैसे वारा बि आहिनि। ख़ुदि टालपर जेके हिन रियासत जा मालिक थी रहिया आहिनि उन्हनि वटि पैसो जाम आहे। तंहिं करे पैसे जी ॻणती तव्हांखे न हुजणु खपे ऐं पैसो मिली सघे थो। हिमत करे ख़ुदा ते तवकल रखी जंहिं कम में हथु विझंदव इनशाला कामयाबी थींदी। मुमकिन आहे तव्हां ऐं असां पोइ अहिड़ी कचहरीअ में न मिली सघूं, पर मुंहिंजूं उहे तव्हांखे गुज़ारिशूं आहिनि ऐं मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। मायूस तव्हांजे हालतुनि खे ॾिसी ज़रूरु थियणो थो पवे। मतिलबु हीअ आहे त ख़ुदा कंदो मिलंदा रहंदासीं, मेड़ा थींदा रहंदा। पर बहरहाल हर मुलाक़ात खे हमेशह मुस्लमान खे घुरिजे त आख़िरी मुलाक़ात सम्झे। मुमकिन आहे पोइ वरी मिले या न मिले। तंहिं करे गुज़ारिश उहा ई आहे जेके मां तव्हांखे अर्ज़ु कया आहिनि त तनवीर अब्बासी या असांजे ॿियनि दोस्तनि ते बि। पर मां सम्झां थो पियो त तव्हांजे हथ में अख़्तियार ऐं इक़्तिदार आहे। तव्हां चइनि ॿियनि खे सॾे जेकॾहिं उन ई महफ़िल जी तश्कील कंदव
को बि इनकार कोन थींदो। ऐं मां सम्झां पियो त जेको अवां सेमिनार शायदि करणु था घुरो पिया सेप्टेंबर या अक्टूबर में, उन जी एकेडमी तयारु करण खां पोइ उन सेमिनार खे तव्हां घुरायो। तव्हां हितां जे वाइस चांसलर खे बि झंझोड़ियो। आख़िर यूनिवर्सिटी आहे, आख़िर पंहिंजे ज़िंदगीअ जो सबूत छो नथी ॾिए अञा। हैदराबाद जी जेका असांजी यूनिवर्सिटी आहे उन जो ख़ुदा करे कंहिंखे मिसाल न बणिजणु घुरिजे। उन जी तक़लीद का बि यूनिवर्सिटी न करे। हिन खे तव्हां जुदा लाइन्स ते हलायो ऐं यूनिवर्सिटीअ में बि जान विझो। ऐं तव्हां जेतिरो वक़्तु रहो त मालूम थिए त हिकिड़े नौजवान रहे थो पियो। उन्हनि लफ़्ज़नि सां मां तव्हां सभिनी जो शुक्रियो अदा कयां थो पियो ऐं ईमानदारीअ जी ॻाल्हि तमामु पंहिंजी सआदत सम्झां थो जो हिन सरज़मीन ते तव्हां मूंखे घुरायो। मां हिन दरगाह जी ज़ियारत कराई आहे। उहा मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ ऐं सआदत आहे। ख़ुदा तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे।